अलाए किथे। हा जी साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इहो जेको आहे सो अदा मोकिलियो आहे सोराब सुमरो तव्हांजो नालो आहे न? हा अदा कहिड़े अदा? अदा मां वारो अदा न आहे जेको मुंहिंजो भाऊ आहे? नाहे। आहे न ईअं चापड़ी ॾाढ़ी बि अथसि, मां अञा शेव करायो मां। पाण चए थो त नाहे। आहे न जेको मुंहिंजो भाउ। बाबा कहिड़ो आहे तुंहिंजो भाउ? नालो छा आहे हुनजो? नालो साईं हाणे उहो तकड़ में हुयो न, मोटरसाइकिल ते बसि मूंखे चई चवणी सोराब सां मिल वञी दावत जो सॾु ॾेसि। बाबा नालो तुंहिंजो भाउ आहे, तोखे ख़बर न आहे हुन नालो छा आहे? नालो साईं हाणे मूंखे कहिड़ी ख़बर, तव्हां इहो मां को नालो पुछा कंदो त मां यादि करे अचां न चङी तरह। चङो, तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो खीरो आहे साईं। खीरो? हा। खीरो त कंहिं एंगल खां नथो लॻे। न ईअं बसि खीरो खीरो चवंदा न, कॾहिं कॾहिं ईअं मोटो खीरो बि अची वेंदो आहे। अच्छा। हा हा। खीरो कहिड़ो खाइण वारो जेको हूंदो आहे? न साईं मुंहिंजो नालो खीरो आहे। नालो खीरो आहे? जी जी। खीर पीअंदो आहे या घणो? साईं हाणे खीर किथे थो मिले, महांगाई थी वई आहे। मुंहिंजो असुल में नालो खीरो आहे। इहो दावत जो सॾु थी मूंखे? हा अदा चयो। बाबा कहिड़े अदा, कहिड़ी दावत जो सॾु? दावत बसि इहो अथसि यार, तारीख़ बि मूंखे ॾसे, हाणे रस्ते में मां विसरी वई। अच्छा। बसि पोइ तूं अचिजांइ न। किथे अचां बाबा? ॾिसजांइ बसि, जंहिं बि शादी हाल में किथे दूं आहे या देगियूं पचनि थियूं बसि लड़ी पहुचाए। ईअं कीअं कंहिंजी पराई शादी में लड़ी पवां बसि? न तोखे त मां ॾसण त आयो आहियां न, दावत अथी न। ॾसण त आयो आहियां, शादी दावत ॾियणु आयो आहियां, पर कंहिंजे पारां आहे दावत? कहिड़ी जॻह ते आहे? काई तारीख़ ते आहे? इहो बि त ॿुधाए। तारीख़ इहा हाणे तुरी पाण अदा खां पुछा कर न, मूंखे वरी तकड़ में चई बसि ॿुधाई वञे थोरो। मां कंहिंखां पुछा कयां अदा खां? भाउ तुंहिंजो आहे, तोखे नाले जी ख़बर न आहे? न पोइ मुंहिंजो अदा तूं न सुञाणींदो आहे? मां कीअं सुञाणींदुमि? नालो ॿुधाईंदो सुञाणींदुमि मुंहिंजा बाबा। न तो तव्हां मिलियो हुयो हिकिड़े ॾींहुं होटल ते गॾु वेठा हुआ, मां तव्हांखे ॾिठो। यार हाणे तूं ॾिठो हो न, मां त तोखे बि कोन सुञाणा। तूं चए थो मुंहिंजो नालो खीरो आहे, हाणे तूं खीरो आहे त तुंहिंजे भाउ जो नालो छा आहे? हिकु त मोबाइल बि साइलेंट थी वई आहे मुंहिंजी। हलो छा? न बाबा छा थियो? केरु गुज़ारियो छा? अल्लाह छा थियो? कीअं थियो? छा एक्सीडेंट थियो आहे छा को? बाबा चुप त कर। छो? सफ़ा अंदरि घिरी आयो। केरु घिरिया? चोर घिरियो आहे छा? अल्लाह हाणे कीअं थींदो? छा शादी कैंसिल? राति मूंखे निंड बि न ईंदी, तोखे घणा दफ़ा रोकियो। छा थियो आहे? बाबा हिकिड़ो मिंट। अभो ठीकु आहे, मां ॾिसांसि थो। छा थियो? छा वॾो मसइलो थी वियो यार, वॾो मसइलो थी वियो। गुज़ारियो छा? न साईं अञा ॿियो मसइलो आहे न। कोई एक्सीडेंट थी पियो? न न अञा ॿियो मसइलो आहे, बसि पुछा न कर। छा थियो? छा आहे? किथे को चोर घिरियो आहे घर में किथे? साईं मसइलो इहो आहे त हाणे मां तव्हां सां ॻाल्हियुनि में बिजी, मुंहिंजो वॾो नुक़सानु थी वियो बसि। कहिड़ो नुक़सानु थी वियो बाबा? साईं मसइलो इहो आहे, मां बीमार आहियां। हा। गिलास खीर जो घर पियो भरियो मुंहिंजो, अच्छा। उहो सॼो ॿिली पी वई साईं। ॿिली पीए? हा। इन में तूं परेशान थी वियो? साईं हाणे खीर बीमार माण्हू न मिलंदो त परेशान थींदो न। बाबा ॿिली पी वई या तूं पी वञे, ॻाल्हि त साॻी हुई। न साईं ॿिली त ॿिली आहे, मां त इंसान आहियां, तोखे ॿिलो थो लॻां मां? अलाए लॻे त ईअं ई थो मुछूं। न साईं हाणे बसि इहो दावत थी अचिजांइ, हाणे मूंखे तकड़ थी वई आहे, वञी को खीर वीर ॾिसां। अच्छा ठीकु आहे, दावत जेका आहे उते मां ईंदुसि। उते तूं अचिजांइ। हा तुंहिंजो भाउ आहे उन दावत ॾिनी? हा उन ॾिनी आहे, बचे ॿुधाए। शादी हाल में देगियूं ॿार पचनि, मां हलियो वञां। बसि तूं हलियो आहे, केरु रोकींदो तोखे? दावत मां ॾियां थो। काई तारीख़ ते? तारीख़ पोइ मां पुछा करे ॿुधाईंदोमांइ। ठीकु आहे, पोइ पुछा करे ॿुधाए। ठीकु आहे। हा हा। वञ। कहिड़ा माण्हू यार, ॿिली खीर पीए।